टंडोजाम इरफान अली खुश्क की रिपोर्ट मूजिब सिंध ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम में सिंध एग्रीकल्चरल यूनिवर्सिटी टीचर्स एसोसिएशन तरफ़ां फेडरेशन ऑफ ऑल पाकिस्तान यूनिवर्सिटी अकेडमिक स्टाफ एसोसिएशन के सर ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते सावटा ऐं फपवासा सिंध चैप्टर के सदर डॉक्टर फहद नज़ीर खोसे जी अॻवाणी में चयो त पाकिस्तान ख़ासि करे सिंध जूं सभई सरकारी यूनिवर्सिटियूं बदतरीन मुआशी खसारे जो शिकार आहिनि। अॻवाणनि वधीक चयो त ज़रई यूनिवर्सिटी हिन वक़्तु 1.5 अरब रुपए जे खसारे में आहे, जंहिंजे करे तालीम सख़्तु मुतासिर आहे ऐं मुलाज़िम बि पघारुनि ऐं ॿियनि माली हक़नि खां महरूम आहिनि। अॻवाणनि मुतालबो कयो त यूनिवर्सिटियुनि लाइ सिंध सरकार 30 अरब रुपया बजेट में मंज़ूरी करे ऐं वफ़ाक़ी सरकार 500 अरब रुपयनि जी रैंकिंग बजेट ऐं 200 अरब रुपयनि जी तरक़ियाती बजेट मंज़ूर करे। उन मौके ते सेक्रेटरी सावटा डॉक्टर ख़ालिद हुसैन टालपुर, डॉक्टर जावेद गाॾही, डॉक्टर सुहेल ओठो ऐं ॿिया दोस्त शामिल थिया।